अज 25 ज़ुल्हज साईं हाजी मोहम्मद पंजल फुलपोटो साईं जो ॿारो थियो आहे। ओ मौला साईं जे ईसाले सवाब ख़ातिर तुंहिंजे महबूब जी लख सलवात पढ़ी थसे, लख सलवात जे सदके ऐं अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलाम अल्लाह अलैहा जे सदके हाजी मोहम्मद पंजल फुलपोटो साईं के जन्नतुल फिरदौस में करीम आका जो पाड़ो कचहरी ऐं ग़ुलामी नसीब फरमा। साईं जे कब्र के जन्नत जो बाग बना। ओ मौला साईं जे शहजादे साईं गुलजार अली फुलपोटो साईं इज़हार अली साईं बादशाह ऐं साईं जे गुलजार अली फुलपोटो साईं जे भाइरनि भाइटनि भाणेजनि ओ मौला जेको ॿारो कयो आहे साईं जो ही ख़ैर साईं वारनि जो पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। रब तोखे वास्तो आहे इमाम हसन मीर हुसैन जो गुलजार अली फुलपोटो साईं के इज़हार अली फुलपोटो साईं के साईं जे सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला जेके भी फुल पोटा जेके भी डांवरे जा फुल पोटा हिन दुआ में शरीक आहिनि इमाम सज्जाद जो वास्तो थिए सभिनी जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। हिननि ते जेके भी बीमारियूं मुश्किलातूं उहे दूर फरमा। ओ मौला फुल पोटा क़ौम खे क़ुरान जे सदके क़यामत ताईं आबाद फरमा। हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला जेके शहनशाह जिलानी सैयद बादशाह हिन दुआ में शरीक आहिनि हिननि जे दिलनि जूं सभई जाज़ तमन्नाऊं अली असगर जे सदके पूरियूं फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साहब के साईं जे बचड़नि खे सेहत अता फरमा। हुसैनाबाद साईं जेके आया साईं गुलाम रसूल मंगी साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। मुरीद फुलपोटो साईं के साईं जे सभिनी घर वारनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। कामरान अली छजड़ो साईं के नौकरी अता फरमा। महबूब अली फुलपोटो साईं जा बच्चा घर सूफी मंताज़न साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। ओ मौला ईरान जी ग़ैब मां मदद फरमा। ईरान के मौला कामयाबी ऐं फतेह अम्मा बतूल जो वास्तो थी फतेह अता फरमा। फलस्तीन जी मदद फरमा। इसराइल दुश्मन के निस्तो नाबूद बना। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर।